अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असीं निकिता आहियूं हिकु नंढड़े टूर ते। ऐं असांजो अॼु जेकी रवानगी आहे उहा आहे पंहिंजो इम्तियाज़ अहमद लिगारी भाउ सां, शेर दिल गाहो, हामिद अली अचकज़ई ऐं अवांजो दोस्त वज़ीर ॿुधायो। अॼु असीं निकिता आहियूं बहरिया टाउन जी तरफ़। ऐं चवंदा आहिनि शेर दिल चवंदो आहे त ग़रीबनि जो पेरिस। अॼु असीं एफिल टावर ते वेंदासीं ऐं उन खां अलावा बहरिया पे घुमंदासीं ऐं अवां दोस्तनि खे इंशाअल्लाह गॾु घुमायूं था। इंशाअल्लाह तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदो। इम्तियाज़ भाई जी छा था चओ तव्हां बहरिया जे हवाले सां? आऊं सम्झां थो इंशाअल्लाह अॼु जो ट्रिप ॾाढो ज़बरदस्त रहंदो। ऐं हूअं चवंदा आहिनि त जॾहिं अहिड़ी संगत मिलंदी आहे जंहिंसां लव लॻल हूंदो आहे ऐं दिलि जो नातो ऐं रिश्तो हूंदो आहे, उहे मिली वञनि त आऊं सम्झां थो ॾाढी ख़ुशनसीबी हूंदी आहे। ऐं आऊं पूरी उमेद आहियां त अॼु जो ट्रिप इंशाअल्लाह ॾाढो ज़बरदस्त। तमामु बहितरीन। हक़ीक़त में इम्तियाज़ जो ॻाल्हाइणु मूंखे हेॾो वणंदो आहे, यकीन कयो हेॾो वणंदो आहे, छो त हीउ बाअदब माण्हू आहे ऐं असां बेअदबनि खे बाअदब ॾाढा वणंदा आहिनि। शेर दिल भाऊ छा हाल आहे? बाबा ख़ैर लॻो पियो आहे। ऐं बख़्शण मेराणी जी क्लास स्टार्ट थी वई सवेल, मां हिन जे करे चुप हुयुसि। अच्छा, छा थियो? बाबा ॾिसी राति बि लफ़्ज़ हेॾा मेराणी साहब ॻाल्हाईंदो आहे ऐं उन खां पोइ वरी अॼु ॿुधानि मां त मतलब कि इम्तियाज़ भाई तव्हांखे बख़्शण मेराणी जो सिकूल आहे तो फॉलोअर आहे। अच्छा अच्छा अच्छा। मां ॻाल्हाईंदुसि त गंद थींदो। असांजो ई दोस्त आहे साईं हामिद अली, हिन खे ज़रूर मतलब कि सिंधी पे ईंदी आहे। हामिद भाई सिंधी में ॻाल्हाईंदा हुआ तव्हां? नहीं, उर्दू में बात करूंगा। सिंधी शेर ॿुधाए जा मुझे। चलो ठीक है, आप उर्दू में बात करेंगे। आज आप कैसा महसूस करें हमारे दोस्त? आज बहुत अच्छा महसूस हो रहा है और सबसे बड़ी बात यह है आज इम्तियाज़ भाई ने हमें टाइम दिया और आज हम उनके साथ जा रहे हैं छोटा सा विजिट करने के लिए बहरिया टाउन का, जो कि वहाँ पे बहुत ही प्यारे और ख़ूबसूरत व्यूज़ है। और सबसे बड़ी और अच्छी बात यह है कि जिस तरह शेर दिल ने बोला कि गरीबों का पेरिस, तो हम वहाँ जा रहे हैं इंशाल्लाह आज अपना पाकिस्तानी पेरिस देखने के लिए। तो खूब इंजॉय भी करेंगे और आप दोस्तों को भी इंजॉय करवाएंगे। यार हकीकत में टिनि सिंधियुनि में हिकिड़ो उर्दू वारो ज़रूरी आहे, छो जे किथे मुंझंदासीं त इंशाअल्लाह इहे असांजो साथ ॾींदो। अगरि जेकॾहिं न ॿुधांदासीं त हिनखे लाइ बि छॾींदासीं। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शेर दिल गाओ असांजो प्यारो दोस्त आहे। अल्लाह साईं हिनखे दिन दुगनी तरक़ी ॾे। अॼु असांजो स्पेशल टूर रखियल इन करे हो त सभु दोस्त गॾु थियूं, छो त रूह रिहाइणु ज़रूरी आहे ऐं दोस्तनि सां मेल जोल ज़रूरी आहे। ज़िंदगी जे हेॾे सारे हब्स वारे माहौल में ऐं करोना खां पोइ ही वकोड़ियल जेकी ज़िंदगी आहे उनखे उन दलदल मां ॿाहिरि कढण लाइ असांजो जेको आहे माना तफ़री वारी उन पासे वञण असां तमामु ज़रूरी आहे, न त असां हिकु ज़हनी मरीज़ बणिजी वञूं हा। इम्तियाज़ भाई तव्हां छा था चओ हिन बारे में? बिल्कुलु हीअं आहे की मूंखां पुछो त तव्हां ख़ुशि छो हूंदा आहियो? मूं उन्हनि खे चयो त यार मां ख़ुशि इन करे हूंदो आहियां छो जो मुंहिंजो जेके दोस्त आहिनि उहे ॾाढा ज़बरदस्त आहिनि। ऐं सम्झां थो जॾहिं सुठा दोस्त अव्हांखे मिलंदा आहिनि, अव्हांजी रूह रिहाण थींदी आहे, कुर्ब कचेरी थींदी आहे, मोहबत जा मेला मचंदा आहिनि ऐं उते ई वरी दिलियूं पाण में ॻंढिजी वञनि ऐं रूह जो रिश्तो हुजे त यार पोइ असांखे हिकिड़ो शेर ई खणी ॿुधा इन सुहिणे ख़ूबसूरत माहौल में। मां हिकिड़ी शइ ॿुधायांव, घणो अदीब थी ऐं मेच्योर थी न ॻाल्हायो, माण्हू ॿिए वीडियो ते हलिया वेंदा। चलो चलो हिन चयो आहे ईअं त पोइ वरी हिकिड़ी पोइट्री आहे। मूंखां कंहिं पुछियो त चए यार अव्हांजी ख़ुशीअ जो ऐं ख़ूबसूरतीअ जो आऊं ख़ूबसूरत आहियो। अच्छा खूबसूरत आऊं कोन आहियां, गाॾी आऊं ईअं ज़रूर चवंदुसि त मां उनजी इताअत कंदो आहियां। छा चवंदा आहिनि त मूंखे सुहिणी हिकिड़ी मन मोहिणी ॾिनी छोकिरी मूंखे रब पाका। वाह 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 वाह। जंहिंसां मुंहिंजी गुज़रंदी हर हसीन रात। वाह 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 वाह। बस इते ही खत्म न त हाणे ये विच में ॻाल्हाईंदो त पोइ वरी दिमाग़ जे ख़ामोश, बिल्कुलु ख़ामोश। हाली वधनि
इहो शेर आहे या इहा ॻाल्हि तो ॿुधाए इहा ॻाल्हि तो ॿुधायो इहा ॻाल्हि तो ॿुधायो अच्छा मने जेकी ॿुधाई आहे ॻाल्हि हुई इहा पर्सनल आहे छो? अच्छा इहा अच्छा पर्सनल ॻाल्हि आहे बहरहाल हाणे वरी शेर सां वधंदासीं हुन खां पोइ वरी वक्से खां पोइ मुंहिंजा अच्छा अच्छा ठीकु आहे दोस्तो ही चए थो त वक़्फ़ो वठूं अच्छा हिन जी आदत पइजी वई आहे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इम्तियाज़ भाई जो आवाज़ चैनल ते हिकिड़ो प्रोग्राम हलंदो आहे साईं कहिड़े नाले ते असांजो मुस्तक़बिल असांजो मुस्तक़बिल जेको असांजो सिर्फ़ु मुस्तक़बिल हे मेरा समझी वियो हलो तूं बि कंटिन्यू यार अॼु मूंखे नथो लॻे सभु पहुची सघंदासीं पहुचण खां पहिरीं तबियत ख़राबु थी वेंदी साईं मुंहिंजा असांजे मुस्तक़बिल जे नाले सां जो पंहिंजो इम्तियाज़ लिगारी जो जेको प्रोग्राम हले थो आवाज़ चैनल ते एजुकेशन जे हवाले सां तमामु हिकु बहितरीनु प्रोग्राम आहे उमेद आहे त तव्हां ॾिसंदा संडे ते राति जो 8 बजे न 7 बजे 7 लॻी 10 मिंटनि खां 8 बजे ताईं 7 लॻी 10 मिंटनि खां वठी 8 बजे ताईं साईं जो प्रोग्राम हले थो तमामु बहितरीनु बाक़ी शेरदिल गाहो खे तव्हां जॾहिं यूट्यूब खोलींदो अॻियां बीठो ई बीठो आहे यकीन करो नाश्ते में सलाम वालेकुम मां तव्हां टाइम ज़ाया न कंदुसि आॾो ॾिसो हे रोड कैमरा हे जेको ॾिसो था हे रक्शो वञे थो हे असां जोहर जे रोड तां वञूं पिया ऐं आहिस्ते आहिस्ते उते पहुची वेंदासीं जेको ग़रीबनि जो पेरस आहे जंहिंजी का वीज़ा न आहे हिकिड़े चकर असां वियासीं को पेरस में कमु पियो हले असांखे मोटाए छॾियनि सो मुंहिंजो दोस्त गॾु हुयो पोइ हुनखे चयो मंझि पाण खे वीज़ा न मिली लॻे थो त पोइ मोटी आयासीं वरी अॼु वञूं पिया आमिन भाई असांजो बहितरीनु दोस्त आहे इहे IT डिपार्टमेंट सां लाॻापियल आहे ऐं इज़हार कंस्ट्रक्शंस कंपनी में भाऊ जी जॉब आहे असां सभु सिंधी में चवणी लंगोटिया यार आहियूं ऐं हिन जो जेको उते कमु आहे उहो कंपनीअ जा माउस सेट कंदो आहे जंहिंजो माउस ख़राबु हूंदो आहे चवंदा आ जा भाई अमित भाई आमिन राति असांजो माउस सही कयो अथई हक़ीक़त में को शक न हे त असांखे नीपा थो वठी हली हा न यार हू आप गोड्स वाले रोड से निकलेंगे ना न मूंखे इहो ॿुधाया था लास्ट टाइम जॾहिं हैदराबाद हलियासीं पाण जी जी उन ॾींहुं ॿिए रस्ते तां न हलियासीं रस्तो वेझो पर हाणे मां हा न मौसमियात वारो त बिल्कुलु वेझो सो कंहिं तव्हांखे सलाह ॾिनी हेॾां वञण